माथेलो मॉडल थाने जे पुलिस एहलकार वसीम मल्हाण पारां हिकु पीरसन पेनू फ़कीर मोहम्मद हुसैन खां मुबना तौर 11,000 रुपया खसे वरिता। मुतासिर फ़कीर थाणे आॾो दाहींदे चयो त हुन रुपयो करे रक़म गॾु कई हुई जेका एहलकार खसे वरिती, पर इंसाफ़ घुरण ते पुलिस खेसि थाणे ते विहारे छॾियो। फ़कीर SSP घोटकी खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी संदसि रक़म वापसि कराई वञे। नाज़रीन, मीरपुर माथेलो मॉडल थाणे जी पुलिस एहलकार वसीम मल्हाण पारां हिकु पीरसन पेनू फ़कीर खां मुबना तौर 11,000 रुपया खसे वरिता। मुतासिर फ़कीर जो थाणे आॾो एहतजाज।